घंटे मौजूद आया बहादुरपुर में, जिते इन जदीद दौर में भी हितां जी आवाम पीअण जे मिठे पानी खां महरूम आहे। ॿुधायो वञे तो त 2 साल पहिरियां ठेकेदारनि पारां गिटनि में सिर्फ़ ख़ाली पाइपलाइन विछाए करोड़नि जी स्कीम हड़प करे गायब थी विया आहिनि। अचो त इन बाबति ॻोठाणनि खां पुछा कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। 2 साल अॻु बहादुरपुर में व्हाट्सएप जो कमु शुरू कयो वियो हो, जंहिं सबबु अञा ताईं मुकमल नाहे थियो। ठेकेदार कमु अधु ते छॾे हलियो वियो आहे। आला अमलदारनि ऐं DC जेकाबाद खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे व्हाट्सएप जो कमु शुरू कयो वञे। असांजो पुराणो ॻोठु बहादुरपुर क़दीमी ॻोठु आहे। असांखे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। असां DC साहब जेकाबाद खे अपील था कयूं त असांखे मिठो पाणी मिलियो वञे। ॿाड़ो पाणी आहे, बीमारी उरूज ते असांजे ॻोठ में फैलाइजी वई आहे। नौकरनि वारा ऐं इन्हनि वारा पाणी वठी सघनि था मिठो। असां ग़रीबनि जे लाइ वॾी तकलीफ़ आहे साहब, असांखे मिठो पाणी मिलियो वञे। असां वटि 2 साल थिया आहिनि, पाणी जो प्रोजेक्ट मुकमल न थियो आहे। असां DC जेकाबाद खे मुकमल उन खे चयो वञो त महिरबानी करे बहादुरपुर में तमामु पाणी जी किलत आहे। असां हितां 20 रुपए जो दॿो आहे, तमामु असां वटि हिते जेको आहे त पाणी तमामु ग़रीब माण्हू नथो ख़रीद करे सघे। इहा महिरबानी करे 2 साल जो प्रोजेक्ट आहे, महिरबानी करे असांखे जेको आहे त इहो मुकमल कयो वञे। असां DC जेकाबाद खे इहा अपील कयूं था। मिठे पाणी जी लेन आहे 2 साल अॻु में विछाई वई, जंहिंजे दौरान 2 साल अॻु में विछाई वई। न ठेकेदार ज़ाहिर थियो, कोई बि ज़ाहिर न थियो आहे। मिठे पाणी जी वॾी ॻोठ में किलत आहे। असां DC खे अपील कयूं था असांजे ॻोठ में मिठे पाणी जी स्कीम विछाई वञे, छो जो हिते किलत आहे वॾी पाणी जी। कोई ग़रीब किथां नथो वठी सघे। असां ग़रीब माण्हू किथां 20 रुपए जो जरीकेन मिले थो। 5 किलोमीटर पाणी मिठो परे आहे हिते। इन जे दौरान ॿार ॿाड़ो पाणी पी करे बीमार थी सघनि था, कई बीमारी वधी सघनि थियूं। असां DC खे अपील कयूं था त असांजे ॻोठ में मिठे पाणी जी स्कीम विछाई वञे। जीअं असां ॻोठ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त असां आला अमलदारनि DC जेकाबाद खे अपील कयूं था त मिठे पाणी वारी स्कीम जो कमु शुरू करायो वञे, त जीअं असां इन स्कीम मां फ़ाइदो हासिलु करे सघूं। कैमरामैन शाहबाज़ बाराणी सां इमदाद जान बाराणी, जेकब न्यूज़, बहादुरपुर।